पिरियालो भरिसां गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान ज़ाहिद मितलू जो लाश अबुल वाह मां हथ कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मारूफ़ अहमद शेख। जी मारूफ़ अहमद, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त पिरियालो भरिसां गुलाम कादिर मितलो जे रहवासी मोहम्मद ज़ाहिद पुटु रहीम बख्श मितलो जो लाश पिरियालो जी पुराणी पुल अबुलवाह में लुढ़ंदे इलाइक़े वासियुनि पिरियालो पुलिस खे इतला कयो। जंहिं बाद पुलिस पहुची अबुलवाह में लुढ़ंदड़ लाश ॿाहिरि कढाए गाड़ी मोरी अस्पताल पहुचायो, जिते लाश जी सुञाणप मोहम्मद ज़ाहिद मितलो तौर थी। होॾां इतला मिलण ते फ़ौती नौजवान जा वारस अस्पताल पहुता। जंहिं बाद पुलिस अस्पताल मां कागज़ी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो। जंहिं बाद नौजवान जो लाश घर पहुचण ते संदसि घर में कोराम मची वियो। फ़ौती नौजवान मोहम्मद ज़ाहिद मितलो जे भाउ अनवर मितलो जो चवणु आहे त मुंहिंजो भाउ ज़ाहिद मितलो खे हिसाबी जेको आहे सो ख़्यालु हो। जंहिं कल्ह सुबुह जो घरां निकितो हो। अॼु लाश पिरियालो जे बस स्टॉप वटां अबुलवाह मां निकितो आहे। जी।